हैदराबाद DHO हैदराबाद ऐं MS कोहसार अस्पताल जी लापरवाही सबबि लतीफ़ाबाद तालुके जे ॻोठ अल्लाह बख्श ब्रोही जे शेख पाड़ी जा 2 ॿारड़ा रूड़ीअ सबबि फौत। जॾहिं त टियों ॿारड़ो नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल आहे। शेख पाड़ी जे 2 ॿारड़नि 4 सालनि जे ग़ुलाम मुस्तफ़ा वल्द मुख्तियार मल्ला ऐं समरीन वल्द रशीद मल्ला फौत थी विया आहिनि। जॾहिं त समरीन जे भाउ यासीन वल्द रशीद मल्ला खे नाज़ुक हालत में कोहसार अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। इन सिलसिले में मुतासिर माण्हुनि जो चवणु आहे त 48 कलाकनि में 2 ॿारड़ा रूड़ीअ सबबि फौत थी चुका आहिनि। अस्पताल में करप्शन भी उरुज ते आहे, पर डॉक्टर ॿारड़नि जो ख्याल न पिया रखनि। असांजा मासूम ॿार असांजी अखियुनि जे साम्हूं तड़पी तड़पी फौत थी रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।